अम्मा जय झूलेलाल। जय झूलेलाल। अम्मा हल पासे वाली डिस्पेंसरी में है ना कोरोना जी वैक्सीन थी लॻई, हल तोखे लगवाए अचई। वैक्सीन और मां चरियो थी वई छा? मां लॻाईंदमि छा कोरोना जी वैक्सीन? अरे अम्मा वैक्सीन फ्री में लगी थी, कोई पैसा थोड़ी था लगा। फ्री में लगे या पैसनि में? मां न लॻाईंदमि। छो छो न लॻाईंदी है? छा ॻाल्हि थी हुई? मोबाइल मां बि थी हलाए अॼुकल्ह। मां बि हर ॻाल्हि में टपटी थी रहां। तोखे ख़बर कान अथई छा कि वैक्सीन लॻाइण खां पोइ इम्यूनिटी पावर घटि थी वञे, माण्हू ॿियो वधीक बीमार था थी वञनि, तबियत ख़राब थी वञे, मरी था वञनि वैक्सीन लॻाइण खां पोइ। मां न लॻाईंदमि। अम्मा पहिरीं ॻाल्हि त अपडेट न थींदो आहे, अपडेट थींदो आहे। ॿियो ॻाल्हि इम्यूनिटी पावर न ह्यूमिनिटी पावर थींदी आहे। हा वही। अम्मा तव्हांखे ख़बर अथव तव्हांजो फेवरेट और हीरो हुन बि लॻाई अथई। अच्छा हुन बि लॻाई अथई? मां न लॻाईंदमि हुननि जे चक्कर में अची करे। अरे यार अम्मा खे कीअं सम्झाया, समझे कान थी। अरे झूलेलाल भगवान कुछ आइडियो दे किसी ने, अम्मा खे समझाया। आइडियो अम्मा पंहिंजा दादा लाल कृष्ण आडवाणी आहिनि न, हुननि बि वैक्सीन लॻाई आहे। लॻाए उन्हनि खे ॾाढा ॾींहं थी विया, हू मस्तु स्वस्थ आहिनि, पंहिंजी नॉर्मल लाइफ जीअनि था। अच्छा दादा लाल कृष्ण आडवाणी बि लॻाई आहे? उहो त वरी सोचण जी ॻाल्हि कान आहे। हुननि लॻाई हूंदी त ज़रूरु सही शइ हूंदी। वरी त इहे व्हाट्सअप ते सभु अफ़वाहूं थी अचनि, हिन जो मतिलबु त हा त वरी मां ज़रूरु लॻाईंदमि। बसि अम्मा ही पासे में डिस्पेंसरी आहे न, हिते ई हलणो आहे, हलूं था। हा त हल न, केरु थो मनाए, हल। जय झूलेलाल। तव्हां सभी सिंधी भाउरनि खां निमाणी विनती आहे कि अगरि पंहिंजे घर में बुजुर्ग हुजनि त हुननि खे वैक्सीन ज़रूरु लॻाइनि। ॿिए नंबर ते पाण स्वयं खे वैक्सीन लॻाए। अगरि पाण खे कोरोना खां जंग जीतणी आहे त वैक्सीन ॾाढी ज़रूरी आहे। अगरि ये वीडियो तव्हांखे सुठो लॻो हुजे, तव्हांखे शिक्षाप्रद लॻियो हुजे त तव्हां हिनखे वीडियो खे लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। तव्हां खां निमाणी विनती आहे। जय झूलेलाल।